नाज़रीन शब के बारे बुलेटिन में अवां खे भली कार चवंदासीं। बुलेटिन की बाक़ायदा शुरुआत कंदासीं हिकु अहम ख़बर सां। अवां खे ॿुधाईंदासीं सिंध के वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सिंध यूनिवर्सिटी के वीसी खिलाफ केस दाख़िल करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। एंटी करप्शन जामशोर पारां फतह मोहम्मद गुरफत खिलाफ कुछ देर में केस दाख़िल कयो वेंदो। धरती टीवी पारां दस्तावेज़ फाथाया विया आहिनि। 2019 ईस्वी में डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन ज़मीर अब्बासी केस दाख़िल करण की सिफारिश भी कई हुई। वीसी फतह मोहम्मद गुरफत पारां अदालत में वञण सबब केस दाख़िल न थी सघियो हो। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर सिंध यूनिवर्सिटी के वीसी खिलाफ केस दाख़िल करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। एंटी करप्शन जामशोरे पारां फतह मोहम्मद गुरफत खिलाफ कुछ देर में केस दाख़िल कयो वेंदो। धरती टीवी पारां दस्तावेज़ हथ कया विया आहिनि। 2019 ईस्वी में डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन ज़मीर अब्बासी केस दाख़िल करण की सिफारिश भी कई हुई, जॾहिं त वीसी फतह मोहम्मद गुरफत पारां अदालत में वञण सबब केस दाख़िल न थी सघियो हो।